जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मांग महीने जी कथा जो अध्याय 9। हिन अध्याय खां पहले मां 8 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय जे ॿुधण खां पहले उहे 8 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 9। सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। विकुंडल सां यमदूतन जो संवाद। विकुंडल चवण लॻो त हे यमदूत, तव्हांखे धर्म राजा जी कहिड़ी आज्ञा मिलियल आहे ऐं उन्ही आज्ञा जो पालन कहिड़ी तरह करियो था, सो सभु हाल खोले ॿुधायो त मुंहिंजे मन जो संशय निवृत्त थिए। यमदूत चवण लॻा त हे विकुंडल, जेके विष्णु भगवान जो स्मरण कनि था उहे सभिनी पापनि खां आज़ाद थी विष्णु लोक में वञी वासो कनि था। विष्णु भगवान जो चवणु आहे त जेके हरिअ जी भॻति करण वारा धर्मात्मा ऐं सुशील हुजनि उन्हनि जे वेझो भुली बि न वञिजो। कहिड़ो बि पापी दुराचारी हुजे पर हिकु दफ़ो जंहिं मुंहिंजी भक्ति कई हुजे तन खे बिना कंहिं संशय जे मुंहिंजे लोक में वठी वञिजो। ॿियो जंहिंजे घर रही भगत भोजन कनि था या जंहिंजो हरि भक्तनि जे सत्संग में जन्म जन्म जो पाप मिटिजी वञे थो उन्हनि जे घर बि न वञिजो। तंहिं करे हे वैश्य, तूं पक ॼाण त कोई बि हरि भगत यमराज जे राजधानीअ में वञी नथो सघे। जेके पापी नरक में पिया आहिनि उन्हनि जी संतान नारायण जी भॻति करे पंहिंजे नाले जे कुल ऐं पिता जे कुल खे स्वर्ग जा सुख भोॻाए थी। जिन जीवन पंहिंजी सॼी उमिरि विर्था विञाई आहे, न मुंहिंजो भॼन कयो आहे, न कथा कीर्तन ॿुधो आहे, न दान पुण्य, न तीर्थ, न तप, न को सुठो साधन ई कयो आहे, से पक ॼाण त नरक निवासी थींदा। तंहिं करे हरि भगतनि जो प्रसाद प्रीतीअ सां खाइणु घुर्जे। उहो न मिले त चरणामृत ई ग्रहण करणु घुर्जे। श्री गोविंदाय नमः इन्हीअ मंत्र जे जाप जपण करे यम जा दूत वेझो नथा अचनि। ओम नमो भगवते वासुदेवाय इहो 12 अखरनि जो मंत्र जपणु घुर्जे। ओम नमो नारायणाय जेके इन्हनि मंत्रनि जो उच्चारण कनि था उन्हनि जे दर्शन करण सां ब्रह्म हत्यारा बि पवित्र थी वञनि था। फ़क़ति दर्शन करण करे जो एतिरो महात्म आहे, उहे शंख चक्र धारण करे ब्रह्मा जी उमिरि ताईं बन माली थी विष्णु रूप सां श्री नारायण जे लोक में निवास कनि था। सूर्य भगवान खे अर्घ ॾियण वारा हरि भगत बि प्रेम पद पाइनि था। हे विकुंडल, सालग्राम जी पूजा बि सभिनी पूजाउनि में श्रेष्ठ आहे। उन्हीअ जे पूजा करण करे सभई पाप भॼी पासो कनि था। जेको सालग्राम जी शुद्ध भावना सां पूजा कनि था से 1000 राज सूर्य यज्ञनि जो फल पाइनि था। सालग्राम जे पूजा करण करे सभिनी विर्तन तीर्थन ऐं दान पुण्य करण करे जो फल प्राप्त थिए थो, समुद्र समेत पृथ्वी दान करण करे जो फल मिले थो, सो फ़क़ति सालग्राम जे पूजन करण करे हासिल थिए थो। जो मनुष्य हिकु दफ़ो बि सालग्राम जे शिला में नारायण जो स्मरण करे थो तंहिंजा सभई पाप ईअं नास थी वञनि था जीअं सूरज उभरण करे अंधकार नास थी वञे थो। कहिड़ो बि पापी चंडाल ब्रह्म हत्यारो कामी क्रोधी लोभी मोही पुरुष छो न हुजे, सालग्राम जे पूजन करण सां हिकदमि मुक्तिअ खे पाए थो। सालग्राम ते तुलसी पत्र चाढ़ण करे विष्णु लोक जी प्राप्ति थिए थी। जो पुरुष सालग्राम जे प्रतिमा जे वेझो वेही पितृ कर्म कराए थो तंहिंजा पितृ नरक मां फिरी स्वर्ग में वञनि था। सालग्राम जो चरणामृत पीअण करे किरोड़नि जन्मनि जा पाप हिकदमि नास थी वञनि था। गंगा जमुना गोदावरी जेके बि पवित्र कंदड़ नदियूं ऐं तीर्थ आहिनि से पूजा करण वक़्तु सालग्राम में अची निवास कनि था। जाते सालग्राम जी मूर्ति रखियल आहे उतां खां वठी 3 योजननि
में सभई तीर्थ अची वासो कनि था। कोई पशु पखी सालग्राम जी मूर्तीअ वेझो अची मरे थो त हिकदमि मुक्त थी वञे थो। माघ महीने में स्नान करण करे ऐं सालग्राम जी पूजा करण करे कहिड़ा बि पापी परम गतिअ खे पाइनि था। कलयुग में राम जो नालो ई भव सागर खां तारण वारो आहे। तंहिंजो श्वास श्वास में स्मरण कजे। सलोक। नारायण जे नाम जो धरियो जिन ध्यान, कोरे कपे कढियो तिन अंदर जो अभिमान, तनखे श्री भगवान मंझे मालूम थियो। सभिनी विर्तनि में एकादशीअ जो विर्त महाफलदायक आहे, जो हर कंहिं नर नारीअ बालक ऐं ॿुढे खे रखणु घुरिजे। हीअ रिधियुनि सिद्धियुनि ॾियण वारो ऐं सभिनी कामनाउनि जो पूर्ण करण वारो आहे। एकादशीअ जे विर्त रखण करे समझाई ऐं बेसमझाईअ सां कयल पाप सभई नास थी वञनि था। हाणे हे विकुंडल, मां तोखे नरक खां बचाइण वारो धर्म ॿुधायां थो, तूं कन लाइ ॿुध। जे मन वचन कर्म सां कंहिंजी हाण नथा कनि ऐं सदाई श्री नारायण जी सेवा कनि था, वर्ण आश्रम धर्म जो पालन कनि था, तीर्थ तप दान करे पंहिंजी जीवत सफली कनि था, से पुरुष धन्य आहिनि। भला जेके जीव हिन लोक में कुझु बि दान न कंदा, तनखे परलोक में छा मिलंदो। जेकी जीअरे पंहिंजनि हथनि सां पाण दान कबो, परलोक में बि सोई मिलंदो। सलोक। जेकी तूं ॾींदे निवड़ी नाले नाम जे, खणी हिन जहान मूं सामी सो नींदे, करे वठ कल्पतरे बुद्धि बोलींदे। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म्ये 9 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ विष्णु भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।